अस्सलाम वालेकुम चाचा रबन। वालेकुम अस्सलाम मुंशी। ए सजा गोठ वारा गड्डू करे मुझे घर आयो आही चोरन वांगुर खैर ता है न चाचा रबन असा चोरन वांगे घर में दाखिल कोन थिया हूं। असा तो भाग्या बनजी चोरन जे घर में दाखिल थिया हूं। अब्बे के चवा मुंशी होश में ॻाल्हाए असा तोखे चोर था लॻूं। चाचा रबन मां पंहिंजे होशो हवास में कम कंदो आहियां 100% पक्को ऐं ठक्को। चाचा रबन तव्हांखे त बखूबी ख़बर आहे त मां मुंशी आहियां लिखियो पढ़ियो BA पास जाहिल अंगूठे छाप नया। अब्बे खे चवां त केड़ी चोरी थी आहे गोठ में ऐं केड़ी पक करे आयो आहे मुझे घर। चाचा रबन मां त तुंहिंजो बच्चो आहियां। जेडी इज्जत मां तुंहिंजी कंदो आहियां एतिरी त तुंहिंजा पुट बि कोन कंदा आहिनि तुंहिंजी इज्जत। हाणे वात न हण मुंशी जल्दी ॿुधाए त छो आयो आहीं। चाचा कल शाम कमाल खान वारे बंगले जे भर सां फुर थई आहे। कमाल खान जो हुकुम आहे मथां हिन गोठ में चोरी जुआरी ऐं चोरन खे हिन गोठ में रहण जो को बि हक़ न आहे। इन जो मतलब त कमाल खान जो शक आहे त इहा चोरी असां कई आहे। हिते रखीस न चाचा हाणे वनी गाल तुझे ज़हन में समझ आई आहे। अकुल कोको त ना है तुझे दिमाग में ठोकिया। मुंशी कोको त तहां जे दिमाग में लगल आहे जो तहां मुंजी 20 जरेब ज़मीन ताड़ियूं वेठायो ऐं मुझे पुटन में अख विधी अथव ऐं मुझे बिन्ही पुटन जा दुश्मन बनजी उन्हन के बिल्लन वांगुर ताड़ी वेठायो। चाचा रबन असा भला न सही बुरा सही हाणे वक्त थोरो आ असा के घर जी तलाशी वठण दे। वठ तलाशी मुंशी तसली करे वठ मथा पोचवे त मुखे मौक़ो कोन मिलियो। हिते रखीस न चाचा। अरे वञो सॼे घर जी तलाशी वठोसि वञो। को जो मां मुंशी आहियां लिखियो पढ़ियो BA पास को जाहिल अंगूठे छाप नया। अब्बे खे चवां थोरो वात संभारे ॻाल्हाए बाबा सां मूं हद को वधीक वधंदो तो वञी। फोटो ईंदो आहे पंहिंजो यार सां ॻाल्हाईंदासीं दोस्त सां ॻाल्हाईंदासीं हिकिड़ो चट मोबाइल दे